टंडो जान मोहम्मद शहीद साफ़ी नसरुल्लाह गडानी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ ऐवान सहाफ़त टंडो जान मोहम्मद आडो साफ़ी जो एहतजाजी मुज़ाहिरो। नारेबाज़ी ऐवान सहाफ़त टंडो जान मोहम्मद हाफ़िज़ आडो कयल एहतजाजी मुज़ाहिरे में सरपरस्त आला रशीद जट, सदर शहज़ाद अली सुमरो, जनरल सेक्रेटरी टीकम दास ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। सहाफ़ियुनि पारां शहीद साफ़ी नसरुल्लाह गडानी जे कातिलनि, बहितारनि, सदारनि ऐं मुलविस किरदारनि खे फ़ौरन गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो। इन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त शहीद साफ़ी नसरुल्लाह गडानी खे हक़ सच लिखण जे ॾोह में गोलियुनि जो खाज बणाए बेगुनाह क़त्ल कयो वियो आहे। शहीद साफ़ी जे कातिलनि खे फ़ौरन गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। हिकु साज़िश तहत सिंध में घणे वक़्त खां सिंध जे शऊर खे ख़ामोश कराइण ऐं अवाम जे हक़नि ते ॻाल्हाईंदड़नि खे ॻोल्हे गोलियूं हणी मारियो पियो वञे। जेको मज़हब जोॻो अमल आहे, हुननि IG सिंध, पुलिस, वज़ीर आला सिंध ऐं लाॻापियल इदारा फ़ौरन शहीद साफ़ी नसरुल्लाह गडानी जे कातिलनि खे फ़ौरी तौर ते गिरफ़्तार कराए सख़्त सज़ा ॾियारीनि। ॿी सूरत में सघारी एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।